नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां खबर ॾींदा हलूं। घोटकी जे पुरतन जो पुलिस एहलकारन जीअण जंजाल करे छॾियो। केतिरी कूड़ा केस दाख़िल करे छॾिया। घोटकी जी बगेवाह भरिसां हलंदड़ गरीब पुरतन ॾियाम नवाज़ चाचड़, पुनल चाचड़, मोहम्मद आज़म चाचड़, फौजी अब्दुल फताह चाचड़, जानू चाचड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त रिटायर पुलिस अमलदार हनीफ कोराई, एएसआई इंतज़ार कोराई, पुलिस एहलकार मुमताज़ कोराई, शाहनवाज़ कोराई ऐं बी सेक्शन पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जॾहिं त हिननि असां मथां 3 खां मथे कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हिननि चयो त बासर हनीफ कोराई असांजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। हिननि चयो त असां मिसकीन आहियूं, सॼो ॾींहुं पूरियो करे बच्चनि जो पेट पालियूं पिया, पर हिननि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। गुज़िरियल राति हनीफ कोराई जे चर्च ते पुलिस एहलकार इंतज़ार कोराई, मुमताज़ कोराई, शाहनवाज़ कोराई धाड़ेलनि जी घर ते चढ़ाई करे जानू चाचड़ ऐं कुर्बान चाचड़ खे खंबे खणी विया। जंहिं बाद असां घोटकी अदालत में दरख़्वास्त ॾिनी। जज साहब छापो हणी जानू चाचड़ बाज़ियाब करायो। जॾहिं त अञा कुर्बान चाचड़ गुम आहे। ख़दशो आहे त हू कुर्बान चाचड़ खे कूड़नि केसनि में फासाए हाफ फिराई या फुल फिराई कंदा। हिननि चयो त असां बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ इंसाफ़ लाइ दर दर जा धिका पिया खायूं, पर को ॿुधण वारो न आहे। हिननि चयो त हनीफ कोराई जी बी सेक्शन पुलिस साथारी बणिजी वंगार पई वहे। इन मौक़े ते पुरतन चीफ जस्टिस सेशन जज, आईजी सिंध, डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटकी खे अपील कई त बासर हनीफ कोराई खिलाफ कानूनी कार्रवाई करे इंसाफ ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।